नाज़रीन, इन वक्त असां शिकारपुर में मौजूद आहियूं। असां सां हिकु हितां जी शहर जी इंतिहाई मरूफ़ ऐं मशहूरु सियासी समाजी शख़्सियत मोहतरम जनाब बरकत भुट्टो साहब जिन असां सां गॾु आहिनि। अचो त साईं जिन तां शिकारपुर जे सियासत ते ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, हिन वक़्तु बलदियाती इलेक्शन जो चहचटो आहे। हिन वक़्तु जेका वर्क आहे उहा इंतिहाई ज़ोरो शोर सां जारी आहे। शिकारपुर में जेका मौजूदु हिन वक़्तु जेको इतिहाद कुझु ॾींहं पहिरियां जुड़ियल नज़र आयो असांखे, उहो हिकु तरफ़ PTI तैमूर ख़ान जतोई साहिबान ऐं JUI जो गॾियल अलायंस माना जुड़ियो, त ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी हिकिड़ी मज़बूत इक़्तिदारी धुर आहे जेका उन्हनि जे साम्हूं बीठल नज़र आई। हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? कमांडो साहब, महिरबानी, पुराणा यार दोस्त आहियूं, तव्हां सां शेयर कंदो हलां त शिकारपुर जी मौजूदु सियासत तमामु अनहोनी आहे। सियासत में जेके बि मोहरा आहिनि, जेके बि जिन जी कारकर्दगी आहे या हावी आहिनि, मां चवंदुसि त शेख साहिबु इम्तियाज़ अहमद शेख साहिबु आहे ऐं उन जो वॾो भाउ मक़बूल अहमद शेख साहिबु आहे। वॾा ज़हीन आहिनि, होशियार आहिनि, चालाक आहिनि, मेहनती आहिनि, जफ़ाकशी आहिनि। इम्तियाज़ शेख साहिबु हिकु ॾींहुं वेंदो आहे कराचीअ, ॿिए ॾींहुं वापसि ईंदो आहे, सियासत जो भांडो खणी ईंदो आहे, उन खे खोले ऐं उन ते कमु कंदो आहे। शाम जो वापसि थींदो आहे। उन खां पोइ उन जो फ़र्ज़ंद वरी ईंदो आहे, फराज़ शेख साहिबु, वरी उहो कंडोलेंस कंदो आहे ऐं शादियूं ग़मियूं सभु घुमंदो आहे, दोस्तनि वटि वेंदो आहे। उन खां पोइ उन जी अधी भेण असांजी आपा साहिबु ईंदी आहे जेका लेडीज़ विंग में कमु कंदी आहे। मां नथो सम्झां त उन जेतिरो पाकिस्तान पीपल्स पार्टी में सिंध लेवल ते को जफ़ाकशी माण्हू हुजे ऐं तेज़ तरीन माण्हू हुजे, तेज़ तरीन माण्हू आहे। हुननि जेको सिस्टम ठाहियो आहे, जेके बि कैंडिडेट खे उथारण जे लाइ टिकेटनि विराइण खे, उहो बि अजीब क़िस्म जो आहे। पहिरियों जॾहिं बाज़ाब्ता खानपुर जी मीटिंग थी, त उन खां पोइ बाज़ाब्ता मीटिंग थी कोन, वर्बल 23 सीटियूं शेख साहिबनि ॿिन्ही पाण खयूं, 2 मीराणी साहिब खे ॾिनऊं एज़ अ सीनियर उहिदेदार ऐं हितां जो कारकर्दगी उन जी बहितर। महिरबानी करे असांखे इहो ॿुधायो त जेको अलायंस माना पीपल्स पार्टी त इक़्तिदारी धुर आहे, गुज़िरियल 15 सालनि खां इक़्तिदार में वेठी आहे। शहर शिकारपुर में बि उहे ई माण्हू मौजूदु आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे ताक़तवर धुर हूंदी, पर हिन वक़्तु पहिरियों दफ़ो जेको ताक़तवर अलायंस जुड़ियो आहे अपोज़िशन में NTPP, उन जी छा पोज़ीशन आहे? साईं, अलायंस मुंहिंजे नज़र में त जेको बि ठाहींदो आहे, जोड़ींदो आहे, उहो कमज़ोर कैंडिडेट हूंदो आहे, तॾहिं ॿिए जो सहारो वठंदो आहे। हिननि जो जेको प्रोग्राम हुयो त सुमरा साहिबान ऐं भया साहिबान विथ इहे थिया पीपल्स पार्टीअ जा बंगले टाइप। उन खां पोइ ॿियनि खे खणी, जीअं जतोई साहिबान ऐं उन खां सवाइ आगा तैमूर ख़ान आहे, उनखे खणी असां इम्तियाज़ शेख साहिब खे दसियऊं। पर मां चवंदुसि त हुन जी एतिरी गिरफ़्त मज़बूत आहे जो जिते बि हिननि इलाक़ कयो आहे, मां सम्झां थो त हिकु सीट बि न खणी सघंदा। जेकॾहिं सीट खणंदो त उहो कैंडिडेट पंहिंजे कारकर्दगीअ ते खणंदो। बरकत साहिबु, जेको आहे जतोई जेके आहिनि साहिबान, उन्हनि जी हिकिड़ो स्टेक आहे, उहे MPA MNA मिनिस्टर रहिया आहिनि। उन खां पोइ तैमूर ख़ान हिकिड़ी शख़्सियत आहे, माज़ी में उन्हनि जो म्यूनिसिपल चेयरमैन रहियो आहे, उन खां पाण मिनिस्टर रहिया आहिनि। MPA मज़बूत स्टेक आहे, उहो बि JUI हितां जी हिकिड़ी मज़बूत धुर आहे। त टई गॾिजी करे बि माना हिकिड़ो मज़बूत अलायंस जुड़ी सघे थो इम्तियाज़ शेख साहिबु ऐं पूरी पीपल्स पार्टी खे दसे सघनि था। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? साईं कमाडो साहिबु, वधि में वधि जेका पॉलिटिक्स में महिनत, जफ़ाकशी ऐं कारकर्दगी हूंदी आहे, हिननि एतिरी कारकर्दगी न कई। आगा तैमूर वियो कराचीअ त 6 महीने मोटियो। जतोई साहिबु उन ताईं महदूद आहे, 2 माण्हू आहिनि। केसि ताईं महदूद आहे?
खानपुर ताईं महदूद आहे। हिते हुननि जा वोट आहिनि जीअं जमायत इस्लामी जा वोट आहिनि त सुपर सीट ते खटंदड़ सीट ते अची नथा सघनि, तीअं जतोई साहब जा बि माण्हू आहिनि पर उहे खटी नथा सघनि। ऐं JUI मां इहो चवंदुसि त बिल्कुलु आहिनि, पर जेकॾहिं JUI जो प्रॉपर माण्हू उथे थो त उहे वोट JUI जे नुमाइंदे खे कंदा, पर JUI जो ॿियो कोई उथंदो त उहो छिड़ विखिड़ थी वेंदो। यानी कि इत्तेहादीअ खे हू JUI जो प्योर वोट न मिलंदो, कॾहिं बि न मिलंदो। हू फोर्स ते ही जॾहिं बिरादरीअ जी इलेक्शन आहे त बिरादरीअ में पंहिंजो भर वारो पासे वारो घर जे भरिसां वारो उहो छिके वेंदो। सही बरकत साहब, जेको हिन वक़्तु अलायंस जेको मुखालिफ़ एंटी अलायंस जुड़ियो NTPP जतोई साहिबान JUI ऐं PTI जो, उहो बरक़रार आहे या उन में जेको आहे दराड़ूं अची वयूं आहिनि? हाणे जेको बरक़रार थियणु घुरिजे हा, जेको हिननि जो अलायंस थियो त आगा तैमूर साहब जो, त उहो बरक़रार रही न सघियो। ऐं जतोई साहब हिननि सां बिल्कुलु पाबंदि आहे। उन खे मां दाद ॾींदुसि त जंहिंसां बि वाइदो कंदो आहे त निभाईंदो आहे। हू पठाण साहब जे इंतज़ार में हुया त असांखे जवाबु ॾिए, पर हू लवाए वियो। हाणे सूमरन साहबनि जो असां बि हिननि में ॿुधूं था त उन्हनि जो इत्तेहाद थियो आहे JUI सां। उहो त बरकत साहब माना उहो को हिकिड़े वार्ड ते थियो हूंदो न, त ओवरऑल म्यूनिसिपल जे हवाले सां ही जेके 3 धुरियूं हुयूं, इन्हनि जी हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? कमांडो साहब, ही नज़रियात ते जंग आहे। JUI जो नज़रियो पंहिंजो आहे, जतोई साहबनि जो पंहिंजो आहे, PTI जो पंहिंजो आहे। जॾहिं नज़रियात तमामु घणा थिया त इहे हिकु हंधि गॾु थी पाण में वेही करे पाबंदि न थी सघंदा। ठीकु आहे, त अगरि न थी सघंदा त हिन वक़्तु करंट पोज़ीशन छा आहे, जेतोणीकि इलेक्शन में बाक़ी 5 ॾींहं बचा आहिनि? कुझु बि न। मां चैलेंज सां थो चवां त छा बि कनि, 2 गॾु कनि, 3 गॾु कनि, 4 गॾु कनि, हता के मुंहिंजे नज़र में। बरकत साहब, सवाल असांजो इहो आहे त उहो अलायंस हिन वक़्तु बरक़रार आहे या अलायंस टुटी वियो आहे? न, अलायंस हाणे जुदा शिकिल में आहे। मां किथे आहे, जंग किथे आहे, लिक छप में कमु छा थो थिए ऐं ज़ाहिरी छा आहे, तंहिंजे करे उन अलायंस जी धुंधली शिकिल आहे, का बि वाज़े शिकिल न आहे। धुंधली शिकिल आहे, बिल्कुलु वाज़े न आहे, न कैंडिडेट जो। ईअं चऊं माना नाज़रीन त हिन वक़्तु माना जेको NTPP अलायंस आहे उन पंहिंजे पेर ते पाण ई कुहाड़ो हणी आहे। जेकॾहिं हू महिनत कनि, अवाम में अचनि, उनजे ॾुख सूर में अचनि, त मां सम्झां थो त बहितरीन वोट खणी सघनि। बरकत साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो त अव्हां जॾहिं इम्तियाज़ शेख साहब जी एतिरी सारी इहो ॿुधायो था एफिशंसी, उनजी इंटेलिजेंसी बाबति, शिकारपुर त तबाह लॻी पई आहे। शिकारपुर में शेख साहिबान बचायो छा आहे? हॉस्पिटल में वञो त हॉस्पिटल में कहिड़ी सूरत हाल आहे? स्कूल असांजा तालीमी इदारनि जी छा पोज़ीशन आहे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बोर्ड हणणो त ही SIT जी असां शाख खोली से, ही साईं दिलि जो शोबो खोलियो थिए, ही फलाणो, सिर्फ़ु बोर्डनि जे हद ताईं आहे। हॉस्पिटल में वञो त उते जेको हशर ऐं जेका सूरत हाल आहे उहा त ॾाढी तौबा ज़ारी वारी आहे। त आख़िर कहिड़ी बुनियाद ते जेको आहे सो उहे शहरनि ॾे मां उमेदु रखनि था त उन्हनि खे भरपूर वोट मिलंदी ऐं वोट मिलंदी? एज़ अ समाजी वर्कर जे हैसियत सां इम्तियाज़ साहब सां मुंहिंजी तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे त बाबा, जेकॾहिं तूं हॉस्पिटल खे अपग्रेड कराए थो, को वार्ड ठाराए थो, दवायूं थो मोकिले, त उन खे बरक़रार रख, उन खे देखभाल जे लाइ अहिड़ो माण्हू रखो, अहिड़ो MS रखो जेको अखियूं ॿूटे अवाम जी ख़िदमत करे। हालत इहा आहे त सुबुह जो MS जे या DSO जे टेबल ते हर पार्टीअ जी स्लिप हूंदी आहे त मुंहिंजी डिमांड अॼु हेतिरी थी, मुंहिंजी डिमांड हेतिरी आहे, मुंहिंजी हता के सुठियूं दवायूं थियूं अचनि। ईअं न आहे त न आहिनि। मुंहिंजी हाणे विज़िट थी आहे, मां हिकिड़ो ग़रीब पेशेंट खणी वियो हुउमि त मूंखे लिखी ॾिनऊं त दा हिकु दवा बिरकिनल न मिलंदा, हीअ वठि। जॾहिं मां वियुमि आबिद सुमरे साहिब सां त मां हैरान थी वियुमि त बहितरीन दवायूं। हा, हाणे हुननि खे यूज़ कीअं था कनि? जेकॾहिं यूज़ सही था कनि त शिकारपुर जो अवाम उन मां मुस्तफ़ीज़ थी सघंदो। जे यूज़ ग़लति था कनि, इस्तेमालु ग़लति था कनि त ॿेड़ी ॿुॾल आहे। जेकॾहिं वञो त डॉक्टरनि जो तव्हांखे ख़बर आहे त घणा डॉक्टर डेपूट आहिनि।
आहिनि ई कोन रिफर अस्पताल चवंदा आहियूं असां हिनखे, ऐं हिरा खे असां कोस घर चवंदा आहियूं। बरगद साहब, जेका हिरा हॉस्पिटल आहे या ॿियूं हॉस्पिटल प्राइवेट या सेमी गवर्नमेंट आहिनि 20 बेड जी सही, हीअ हॉस्पिटल हिन ते डिपेंड पूरे डिस्ट्रिक्ट जो आवाम करे थो। हीअ डिस्ट्रिक्ट जी हॉस्पिटल आहे, सिविल न की शिकारपुर शहर जी, पूरो डिस्ट्रिक्ट अचे थो। ऐं इन अस्पताल जे चेहरे में इम्तियाज़ शेख साहब जो पूरे ज़िले जो आवाम चेहरो ॾिसे थो त इते जेको आहे भत्ताखोरी लॻी पई आहे। डॉक्टर सभु वीज़ा ते वियल आहिनि, कंहिं क़िस्म जी डिलीवरी जी का मेजर सहूलियत कोन्हे का। जेके डायलिसिस जूं मशीनूं आहिनि उहे जेको आहे सो इफेक्टिव न आहिनि। आख़िर सहूलियत आहे कहिड़ी? जेकॾहिं तव्हां वञो सुबुह जो 10 बजे ताईं त को डॉक्टर नथो मिले, जेकॾहिं वञो तव्हां 1 बजे त हुते अस्पताल खे ताला लॻा पिया आहिनि। हिते पार्क को जेको आहे तो हिते शिकारपुर में अहिड़ो को कोन्हे जिते को माण्हू जेको आहे पंहिंजे फैमिली सां कुझु का तफ़रीह करे सघनि। असांजी यूनिवर्सिटी तबाह लॻी पई आहे, जेका कैंपस आहे हुते जेके कॉलेजूं आहिनि तबाह लॻे, हाई स्कूल सरकारी तबाह लॻे, आए रोज़ प्राइवेट स्कूल जेके आहिनि वञनि था पिया तरक़ी कंदा। आख़िर कारकर्दगी आहे कहिड़ी इम्तियाज़ शेख साहब? कमांडो साहब, अव्हां जी जेका ॻाल्हि ॿोल आहे, वजह आहे त सरासर जेको तव्हांजो लाड़ो आहे उहो बिल्कुलु सही आहे। अस्पताल मां ईअं चवंदुसि त अस्पताल जंहिं ठाराई आहे, जीअं मिराणी साहिबु आयो, एतिरी सोढ़ी आहे, OPD एतिरी सोढ़ियूं आहिनि त मां तव्हांखे सुबुह जो हली ॾेखारियां त लेडीज़ जेके ग़रीब बचनि सां अचनि थियूं ऐं मर्द जेके सिल्पियूं वठनि था त हिक ॿिए सां टकरबा आहिनि। ऐं जॾहिं बिजली वेंदी आहे त हिनखे ट्रांसफार्मर, हेवी ट्रांसफार्मर मिलियल हो, काॾे वियो काॾे न वियो, डायलिसिस जा तारा कुआ खाई विया, पेच कढी विकिणी विया। मूंखे ॾेखारे न त न, हा अपग्रेड करे थो इम्तियाज़ साहब, रोड ठाराहे थो त पंहिंजे नज़र सां ठाराहे, पर जॾहिं कमीशनियूं लॻी पयूं आहिनि हिते बि हुते बि, त पोइ ज़रूरु कुझु न कुझु घटि ठहंदो ऐं पैसनि ॾे ख़्यालु हूंदो त मूंखे घणो मिलियो। अस्पताल यूनिवर्सिटी बहितरीनु। इम्तियाज़ साहिबु चयो त मां अहिड़ो हिते हेड करणु थो, वाइस चांसलर रखणु थो घुरियां जेको अवाम खे फ़ाइदो ॾे, स्टूडेंट खे फ़ाइदो ॾे, अपग्रेड करे उनखे एॾो तयारु करे जो किथे ॿिए हंधि वञिणो न पए। पर उन्हीअ ते पूरो न उतरियो। जे चवंदासीं त हे ख़ामियूं आहिनि, हे अलॻि अलॻि चवंदासीं, घणो कोशिशि थो करे वीसी साहिबु, पर छा आहे त मां फलाणे बंगुले जो आहियां, मूंखे न चओ मां फलाणे। हाणे सखर सिविल अस्पताल में मां वेठो आहियां, डॉक्टर चयो अथसि मां मरीज़ थो ॾेखारियां, डॉक्टर चयो अथसि त बाबा विज़िट करे 2 करे 3 आयो त हिकिड़ो पर्ची खणी आयो, चवंदा हे ॾिनी अथई, हुनखे लिखी ॾिनो अथई शाम जो मुंहिंजे क्लिनिक ते अचिजांइ। त इहो रवाजु जेको आहे न त लाहौरी दवा हलाइण जो, तव्हांखे ख़बर आहे त लाहौरी दवा आहे छा? मां पेटेंट हलाईंदो आहियां कंपनीअ जूं, वेलोसेफ, इंजेक्शन, फाइज़र, एबट सभु, पर फाइज़र जेके बि लाहौरी दवायूं आहिनि 45% थियूं ॾियनि। मुंहिंजे दोस्त जे फादर पुछो सखर में त बाबा ये रिएक्शन करेगी, हुन चयोसि न ये रिएक्शन नहीं करेगी। चई यार रिएक्शन करेगी, चई बख़ुदा रिएक्शन न करेगी, चई पानी का भी रिएक्शन करता है। हाँ कंपनी आ रहा तो बुधाए पानी का भी रिएक्शन करता है। हुन चयोसि, चई नहीं पानी तो नहीं करता, चई समझो कि पानी है इसमें। तो इहो इंसान जे ज़िंदगीअ सां हिकु खेॾ आहे। पोइ उन्हनि जो हशर बि अहिड़ो ई आहे त उन्हनि जो बचो, उन्हनि जो माउ, उन्हनि जो पीउ जेको इन्हीअ कम में मुलविस आहे ऐं उहो हराम जो खाधो खाए थो, उन्हीअ जे नस नस में पवे थो, त उहो बि अपाहिज आहे, बीमार आहे, दिलि जो दौरो आहे, कंहिंजी जंग भॻल आहे, पोइ अलाह बि ओड़ो करे थो। साईं बरकत साहब, जेतोणीकि तव्हां इंतिहाई झूना ऐं सीनियर सियासतदान आहियो, सियासी वर्कर आहियो, माज़ी में इन पार्टियुनि खे पंहिंजे जेके इलाइक़ा विरहाए कोन ॾिना वेंदा हुया,
जीअं अॼु जेको आहे मसलन जेको आहे तालके गड़िया सीन ते जेकॾहिं नज़र फिरायूं त 8 यूसियूं साईं कमारे साहिब खे, 8 यूसियूं दुरानी खे, ये मुफ़ादात बराबर ऐं हेॾे जेकॾहिं नज़र फिरायूं था त ज़िले जी जेका सीट भयनि जे हवाले बाबा तूं म्यूनिसिपल में इंटरफेयर न कर, वरी म्यूनिसिपल टोटल शेख साहिब खे जीअं वणे मुफ़ादात विरायल आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त म्यूनिसिपल रोज़ घणी कमाईंदी आहे, यानी म्यूनिसिपल जो हेड घणो कमाईंदो आहे। सन्हड़ो तव्हां मिसाल वठो स्वीपरनि जो त पर वार्ड ते स्वीपर घणा मिलियल आहिनि, 8 स्वीपर आहिनि मिलियल, 6 स्वीपर मिलंदा आहिनि, कमु 4 कंदा आहिनि, 2, 3, 500 रुपए रोज़ ते 600 रुपयो अलो आहे। उन खां पोइ 30 वार्ड आहिनि, घटि में घटि पर डे में 75,000 70,000 म्यूनिसिपल में इन खे बचत आहे। बुआ तव्हांखे सबूत ॾींदुमि त हिकिड़े लोअर क्लास जे माण्हूअ जी सैलरी 3100 रुपयो कटरी आहे। 400 रुपयो हो वीज़ा ॾींदो आहे, 4000 हो वीज़ा ॾींदो आहे, 3100 रुपयो हुन जी कटी वई आहे। छो कटी वई आहे त इहो गॾु करे पैसा असां मथे पुॼायूं। गंगाबाईअ जी हालत आहे त सुबुह खां मंझंदि ताईं 500 रुपयो डोनेशन में जमा कयो, 500 रुपयो डोनेशन में, त हो ग़रीब औरतूं मायूं इहो डोनेशन चाहे बसड़ी डोनेशन आहे नी हाली जमा कर, त सॼो उहो उन जे हेठि खे मिलंदो आहे, जेतिरो बि उन जो गॾु थींदो आहे। साईं बरगत साहिब जेतोणीकि हिते पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, हिते पीपल्स पार्टी जो स्टेक आहे, म्यूनिसिपल पीपल्स पार्टी जे कस्टडी में आहे, MPA पीपल्स पार्टी जो आहे, मिनिस्टर पीपल्स, आख़िर एॾी विधनि हिन ग़रीब माण्हुनि सां, उहे छो था कनि, कहिड़ी उन्हनि खे बुख पई आहे? मां तव्हांखे अर्ज़ु कयो में त जेकॾहिं DIG हुकुम कंदो SP साहिब खे त बाबा मूंखे हेतिरी मंथली घुरिजे, मां मथे बि पुॼाईंदुमि, त SP हेठि थाणेदार खे कंदो त बाबा वारो कयो, वधायो, महांगाप बि आहे, ज़रूरु हो बि कमाईंदा। त इहा जेका बि डिस्ट्रीब्यूट थी वञे हेठां खां मथे, मथे खां, जेकॾहिं डिमांड न हुजे, अलाह जो हुननि खे सभु कुझु मिलियल आहे, बंगला, खाधा पीता, हता के जेको खीरु आहे चांहि जो, इहो बि इदारा पेमेंट कंदा आहिनि, इदारा ॾींदा आहिनि। हिकिड़े इदारे चयो त मां चांहि जो ॾींदो आहियां। मां त चांहि कीअं वेंदी आहे बंगले ते, चईंदा आहिनि खीरु ऐं पती त चांहि थी नी। मां पुछियो, मां त भला ॿुधाए त हिकिड़ो इदारो, मां वाइड़ो थी वियुमि जॾहिं हुन मूंखे ॿुधायो, मां त भला हे सभु तड़ुकेंदा आहिनि छा खीर सां? यार कमाल आहे, माना एतिरो खीर ऐं पती वञे पई जो तव्हां ईअं फील कयो त माना इहो चांहि न पीअंदा हुआ बल्कि तड़कंदा हुआ। साईं वरी हाणे कहिड़ा था हाल ॿुधायो पीपल्स पार्टीअ जी। असां बिलावल हाउस में बि ॾींदा, ॾिठो आहे हाल वाल त जेकी बचति थींदी, वरी इहे जेके असांजा यार दोस्त हूंदा हुआ जेके हाणे अञा रिटायर था थियनि, इहे वरी घरनि ॾे खणी वेंदा हुआ। जेकॾहिं सही अखि बेनज़ीर साहिबु हिकिड़े ॾींहुं घिरी आई अंदरि, चईं त हे 2 बकरे थे गोश्त कहाँ गया, हीअं ॾकनि पिया। त पोइ जॾहिं हुनजी नज़र आई त हुननि बंदि करे छॾियो त हाणे इहो गोश्त जेको शाम जो खणी था वञूं इहो बंदि कर। हाणे मोहतरमा खे ख़बर पई आहे, छो जो मोहतरमा घणो कुझु ॾींदी, घणो कुझु वर्कर खे ॾींदी। ईअं चवंदी, वर्कर जे पुठीअ ते हथु रखी चईं, मुर्गा खाएगा तो लड़ेगा, खाएगा नहीं तो लड़ेगा कैसे, हथु हणी। हिकिड़े लाड़काणे में वर्कर चयोसि शादीअ जे मामले में, तूं हीअं तव्हां हीअं, ठका हुनखे थप कढाए, रोई वेठो, अॻिते दर ताईं वियो, चईं हेॾे अचो, भाकुर पातई, चई तूं मुंहिंजो भाउ आहे, नाराज़ न थिजांइ। इहे लीडर हुया, इन्हनि खे अहसासु हुयो, ग़रीबनि जो अहसासु हुयो। साईं बरगत साहिब जेको आहे जेतोणीकि हिते आम इहा जेका आहे माण्हुनि जो हिकिड़ो ज़हन जुड़ियल आहे, माण्हुनि खे हाणे यकीन थी वियो आहे त जेका सरकारी मशीनरी आहे उहा हेठि खां मथे ताईं करप्ट आहे ऐं उहा कमीशन ते ॿधल आहे, हिक ॿिए सां डिमांड्स ऐं कमीशन्सियूं जेके आहिनि उन तहत एग्रीमेंट थियल आहिनि। सियासी बि पार्टियूं हाणे ईअं थी वियूं आहिनि। सियासी पार्टियूं ई कमु कनि थियूं न, छो जो आमदनी सियासी माण्हूअ खे ई मिली सघंदी आहे, न की जतोई साहिब खे मिलंदी, न की कंहिं ॿिए साइड वारे सियासतदान। हिकिड़ो त बरगत आहे ब्यूरोक्रेट तबिको आहे, हिकिड़ो आहे मुंतख़ब। मसलन असांखे इहो ॿुधण में ईंदो आहे
त काई बि सियासी पार्टी जिन खे बि टिकट ॾींदी आहे त उन्हनि खां कुझु डिमांड्स माना जंहिंखे मिनिस्ट्री ॾींदी आहे उन्हनि खे कुझु डिमांड्स ॾींदी आहे, उहे त टेम्पररी हूंदा आहिनि न, 4 साल लाइ 5 साल लाइ 3 सालनि लाइ। हिकिड़ा हूंदा आहिनि ब्यूरोक्रेट जेके तव्हां हया यानी कि जेको उन्हनि जो टाइम पीरियड आहे रिटायर जो तेसि ताईं हूंदा आहिनि। त ही सियासी धुरियूं बि माना जेके आहिनि उहे बि कमीशन ते। असली ॻाल्हि इहा ई आहे त मथां डिमांड थी थिए, मथां घुर्ज पूरी करण जे लाइ हुननि खे चयो थो वञे, तंहिंजे करे उहो मजबूर आहिनि, वरन हिननि खे अलाह जो गंज आहे न खाइनि न कनि इहे त असांजो शिकारपुर जो शहर सुनो थी वञे। घिटी घिटी मां ईअं थो चवां त महके, पर छो नथी महके, छो नथी ॿरे ऐं छो सफ़ाई सुथराईअ में पूरो। हा ब्लाक पिया वधि में वधि शेख साहब ब्लाक, रोड अंदरि घिटियूं रस्ता पिया, पर उनजी रखवाली न कई वई त सही थो पए, पासा बंदि था थियनि नथा थियनि। पर बरकत साहब माना जेतोणीकि अॼुकल्ह इंसान जी रस्तो साफ़ हुजे, पेट में कुझु न हुजे, कहिड़े कम जो रस्तो साफ़ हुजे, इलाज जे लाइ हिकिड़ो माण्हू बीमार आहे, शुगर जो डायबिटीज़ आहे, घर में डिलीवरी जे लाइ माउ भेण पई आहे, उनजे इलाज लाइ का सहूलियत न आहे, त रोड रस्ता काॾी कंदासीं असां। मां उहो ई त चवंदो आहियां त घर खां जॾहिं माण्हू निकिरंदो आहे उहो चवंदो आहे त सोन जो रस्तो भल हुजे, मां ॾाके तां लही पेर पंहिंजे पधर ते रखां त सोन ते रखां, पर मुंहिंजे घर जो बचो बीमार हुजे, घर में दाल जी वसियत न हुजे त मूंखे प्यारो सोन लॻंदो? न न, रस्तो प्यारो न आहे। सोन ते हिकु पेर सोन ते थो रखां, ॿियो चांदीअ ते थो रखां, टियों गुलनि ते थो रखां, मूंखे कंडा था लॻनि। मुंहिंजे घर में अॼु बचो बीमार आहे, इलाज करण जे लाइ कोई कोन्हे। हिकिड़े घर में मां वयुमि, टॉप क्लास जो ऑफिसर हुयो, मां इमदाद करणु वयुमि, ख़ुदा जो कसम हुनखे चांहि जी वसियत न हुई। मां न पुछो मां त तुंहिंजी इहा पोज़ीशन छो थी? न, मां चयुमि अदा मुंहिंजा भाउ अलाह ख़ैर कंदो। मूंखे डॉक्टरानी चवंदी आहे, चई बाबा तुमने इलाज करवाया कराची से, उसको दवाइयाँ भी दी, फिर उसको 500 रुपये भी दिए, अस्पताल कैसे चलेगी? मैंने कहा डॉक्टर साहब ये तुम्हारे और मेरे सोचने का काम नहीं है, ये अल्लाह का काम है, वो देता है मैं करता हूँ। त हे यार असांजो आसिफ़ कुरैशी मूंसां गॾु आहे, वॾो इलाजु हिन जो हलियो आहे, वॾो इलाजु। मां हथ ॿधा मान 6.5 लख रुपए जी पहिरियों दवा ईंदी मंथ जी, हाणे 50,000 जी 60,000 जी अचे थी, त ग़रीब काॾूं पूरो थकेंदो? बसि इहे ॻाल्हियूं न पुछो। हले थो चरखो, हले थो जीअं बि हले, मूंखे नफ़रत आहे इन समाज खां, मूंखे किरब आहे, मूंखे बदबूए थी नज़र अचे इन समाज खां। पर पीपुल्स पार्टी इन्हनि जी जमात न आहे, पीपुल्स पार्टी भुट्टो शहीद जी जमात आहे, उन मंशूर रखियो आहे। ज़िंदगी आहे मोहतरमा सां ऐं भुट्टे साहब सां सिर निभाईंदासीं। मां इम्तियाज़ शेख जो साथ ॾिनमि, बदनाम थियुमि सभु हो, मां पार्टी न छॾी। कोई बि मूंखे लिखत में ॾेखारे त मां न, पार्टी जो मंशूर बहितरीन, पीपुल्स पार्टी बहितरीन, सभु कुझु बहितरीन, पर उन जा जेके रखवाला थिया उन्हनि न संभालियो, पीपुल्स पार्टीअ खे न संभालियो। न त पीपुल्स पार्टी अॼु बि धमाल था आणनि त भुट्टो शहीद कंहिं ॾिठो बि कोन्हे, बेनज़ीर ॾिठे बि न, धमाल ते माण्हू वोट था खणी अचनि, ॾकनि था माण्हू त यार पीपुल्स पार्टीअ जी टिकट मिली अथसि, पीपुल्स पार्टीअ जी। माण्हू लाइन लॻी पई आहे त पीपीअ जी टिकट, हथा खे ॾिसो था त पीपीअ जी छा डीलिंग कहिड़ी आहे, छा आहे पीपीअ में, माखी ॼमियल कोन्हे, कुझु कोन्हे, पर माण्हू लाड़ो था कनि, ॼनि था, असां ख़ुशि था थियूं, चऊं था त पर सही हलनि त बहितर आहे। इन हिकिड़ी कुंडीअ में गुल पियो हूंदो आहे न, पाणी न ॾिबो आहे, उहो सुकी वेंदो आहे, पोइ वरी जॾहिं असां उनखे पाणी ॾींदा आहियूं नी त ॿिए ॾींहं ते थोरो साओ थींदो आहे। असां चाहियूं था त पीपुल्स पार्टी साई सब्ज़
ऐं शादाब हुजे, हे सुठा रहनि त असां बि लालच कोन्हे, काई कोन्हे लालच, बिना लालच जे ज़िंदगी। मुंहिंजो ॾिसो था कारसाज़ आहे, सभु पीपल्स पार्टी आहे, सभु पीपल्स पार्टी आहे, सभिनी जी हिस्ट्री आहे, तारीख़ आहे। मूंखां बिलावल हाउस मां पुछंदा त हीअ डेट कहिड़ी आहे, हीअ ॿुधायो छा थियो, हे वाक़ियो किथे आयो। पर अॼु उन्हनि जे लाइ मां बेकार आहियां, अपाहिज आहियां। इन जे करे त मां उन लेवल जो न आहियां। जेकॾहिं मां म्यूनिसिपल में आयुमि त मां उन्हनि जी ॻिची पकड़ींदुमि त हे जेके भॻल गाॾियूं आहिनि, जेके नंबर प्लेट आहिनि, उहे सड़ी वयूं, उन्हनि ते तव्हां फ्यूअल जेको कढो था, उन्हनि जो बिल था चाहियो तेल जो, इहो त गज़ब था कयो। उन्हनि जो बिल कीअं था ठाहियो? भंगी जेके 8 रखिया अथव त दुर्ज कया अथव त उहे वञनि घणा था, कमु घणो था कनि, उन जो बिल केतिरो थो ठहे, पघार घणी था ठाहियो, वीज़ा ते घणा विया आहिनि, उहो मां पुछां, मुंहिंजो हक़ु आहे। मां रिकॉर्ड खणी मां ॻाल्हायो, मां इन जो गलो वरितो इनखे, पर हुननि चयो त हे ईंदो त वरी असांजे मामलनि में कंडो चुभंदो, तंहिंजे करे हुननि चयो इहो ई पासीरो भलो आहे। इहे ॻाल्हियूं आहिनि। वॾी महिरबानी साईं बरकत भुट्टो साहिबु। जेतोणीकि अल्लाह हाफ़िज़, अल्लाह अव्हांजो ख़ैरु कंदो। अव्हां हिकिड़ा जाखोड़ी जवान आहियो, सम्झो मां तव्हांखे कॾो कोन पहुचाइण, इहा जाखोड़ तव्हांजी जारी रही त अल्लाह कंदो कंहिं मीडिया जे सुठे चैनल ते पुॼंदो। इहा मुंहिंजी दुआ। अल्लाह ख़ुशि रखे। वॾी महिरबानी। नाज़रीन, इंशाअल्लाह ताला वरी कंहिं नई जॻह ते कंहिं नई शख़्सियत सां ऐं नई टॉपिक सां अव्हांजे साम्हूं हाज़िरी ख़िदमत थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मिज़मान कमांडो पवन खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।